हालत पार्क की आम पार्क ये ना हाँ ना। असां मौजूद आहियूं हिन वक़्तु कराची जी दिलि सदर जे वेझो रेड ज़ोन में। ऐं रेड ज़ोन में ही पार्क आहे गुलशन जिनाह पार्क तव्हांखे नज़र अचे थो पियो। हिन जे हिकिड़े पासे खां वज़ीर आला हाउस आहे त ॿिए तरफ़ सफ़ा बिल्कुलु ई भरिसां साम्हूं तव्हांखे नज़र अचनि था पिया जेके वण। सो इहो आहे गवर्नर हाउस। तव्हांखे असां पार्क जी हालत ॾेखारींदा हलूं त पार्क जी कहिड़ी हालत आहे। ऐं उन हवाले सां असांजो सीनियर दोस्त साहब बि मौजूदु आहे असां सां गॾु, अब्दुल कादिर लाशारी। उहो उन हवाले सां वधीक तफ़सील ॿुधाईंदो, पर असां उन जॻह ते हलणु था चाहियूं जिथे सॼो ई पार्क जो मलबो तव्हांखे नज़र ईंदो त उन सां कहिड़ी कहिड़ी वेदन कई अथनि, कहिड़ो हशर कयो अथनि इन्हनि। ऐं का बि सार संभाल न आहे। बजट बि रखियलु हूंदी आहे हिननि जी KMC जी, पर तंहिंजे बावजूद बि सार संभाल का बि नज़र नथी अचे असांखे। ऐं पार्क जेको आहे सो उजड़ियल मंज़र पेश करे रहियो आहे। ॾिसो था त हिन जी छबर बि जेको आहे सो सड़ी वई आहे ऐं पाणी जो या अमले जी लापरवाही जे करे का बि अहिड़ी शइ नज़र नथी पई अचे। वधीक ॻाल्हायूं था असां अब्दुल कादिर लाशारी सां। जी अब्दुल कादिर लाशारी। हाँ दोस्तों अस्सलाम वालेकुम। जी प्यारे दोस्त साफ़ी नूर मोहम्मद कलोरे साहब तव्हांखे तक़रीबन डिटेल ॿुधाई त ही गुलशन जिनाह पार्क आहे जेको हिन पासे गवर्नर हाउस अथसि, ठीकु आहे। वरी हिन पासे जेकॾहिं वज़ीर हाउस अथसि, वरी हिन पासे ॾिसंदो सिंध असेंबली बिल्डिंग आहे। त हीउ हिकिड़ो रीड ज़ोन में जेको आहे सो आम पार्क आहे। हिकिड़ी चइजे त बहितरीनु कराचीअ में त हूअं ॿिया बि पार्क खोड़नि, पर ज़ाहिरी आहे पुट ऐं ॿूसट वारे माहौल में हीअ जहिड़ा पार्क जेके आहिनि शाम जो या अहिड़नि ख़ासि मौक़नि ते माण्हू अचनि था ऐं हिते तफ़रीह वठनि था। त सिलसिले उन सिलसिले में ॾिसूं था त हिन पार्क जी जेका हालत आहे त शायदि ईअं हिकिड़ी चइजे त उजड़ियल खंडर आहे। हिन ते कंहिं बि क़िस्म जो कमु न आहे थियलु। तव्हांखे हिते ॾिसंदा हीउ जेको हेठि हिननि जेको स्विमिंग पूल जे हिसाब सां जहिड़ो ठाहियो हुई त उन में बि मक़सदु आहे सिर्फ़ु गंद भरियलु आहे, किचिरो आहे, बाक़ी का बि अहिड़ी एक्टिविटीज़ नज़र नथी अचे। त ज़ाहिरी आहे सिंध हुकूमत हर साल अरबें खरबें रुपया फंड बि रखे थी कराची जी बहितरी लाइ। ऐं कराची जी बहितरी जा दावा बि कया वञनि था मेयर खां वठी CM हाउस ताईं, गवर्नर साहिब ताईं, त बाबा कराची जी बहितरी लाइ कमु पियो थिए। त कमु त असांजे साम्हूं आहे, ॾिसो पिया, तव्हांखे बि ॾेखारियूं पिया लाइव ई त हीउ कमु थियो आहे। हीउ पार्क आहे, हीउ कहिड़ो बहितरीनु आलीशान पार्क आहे जंहिंजी हालत आहे जेका सिंध गवर्नमेंट कई आहे। या हीअं खणी चइजे जेके ॿिया बि त लाॻापियल अदारा आहिनि उन्हनि ज़ाहिरी आहे फंड रखनि था। शायदि फंड सिर्फ़ु माले मुफ़्त दिले बेरहम वारो सिलसिलो शुरू कयो थो वञे। बाक़ी पार्कनि जी हालत असां तव्हांखे ॾेखारियूं था। हीउ सॼो सिस्टम जेको हाणे हीउ जेको किचिरो ॾिसो तव्हांजे साम्हूं आहे, हीउ किचिरो आहे, किचिरे खे बाहियूं ॾींदा रहनि। मक़सदु आहे त कंहिं बि क़िस्म जो कमु न पियो थिए। बहरहाल दावा इहा आहे त कराची खे मॉडल पिया बणायूं, कराची जे हर इलाइक़े खे मॉडल सिटी पिया बणायूं। मॉडल सिटी तव्हांजे साम्हूं आहे। वधीक दोस्त नूर मोहम्मद तव्हांखे हीउ सूरत हाल ॾेखारे रहियो आहे। महिरबानी। जीअं दोस्तो तव्हांखे अब्दुल कादिर लाशारी सॼी तफ़सील ॿुधायो। ही उहा जॻह आहे जेका तारे जे नमूने स्टार जे नमूने सां ठहियलु आहे, जेको पाकिस्तान जे झंडे जो निशान बि आहे। पर उन जे बावजूद बि हिननि उनखे सफ़ा गंद किचिरे सां भरे छॾियो आहे ऐं का बि हिते सफ़ाई न हुजण जे करे जीअं अॻु में असां ॾिसंदा हुआसीं जहांगीर पार्क जी जेका हालत हूंदी हुई, ओड़ी सूरत हाल जहांगीर पार्क जहिड़ी सूरत हाल मौजूदु आहे हिन गुलशन जिनाह पार्क जी नज़र अचे थी पई। ऐं जेको आहे सो असां चाहींदासीं त मेयर कराची मुर्तज़ा वहाब हिन जो नोटिस वठे ऐं नोटिस वठंदे लाॻापियल अमले जे ख़िलाफ़ु कार्रवाई करे जेको हिते लापरवाही सां पंहिंजूं ड्यूटियूं सर अंजाम ॾेई रहियो आहे। न त हीउ हिकिड़ो ख़ूबसूरत पार्क आहे जिथे माण्हू फैमिलियूं तफ़रीह सां जेको आहे सो तफ़रीह सां अॻे अची सघनि थियूं। पर कुझु वधीक तफ़सील ॻाल्हाइणु चाहे थो असांजो दोस्त कादिर लाशारी।
दोस्तों ये आहे नूर मोहम्मद कलोड़ी साहब तव्हांखे आगाह कयो हिन पासे वरी हिकिड़ो पखियुनि जे लाइ जेको हिकिड़ो तबेलो ठहियलु आहे चइजे थो हुनजे मथां छांवरे लाइ कुझु शइ सिस्टम कोन्हे उहो बि तव्हांखे शायदि दोस्त नूर मोहम्मद पहिरीं खां हुनखे भरे आयो ॾिसो त हाणे हेॾी गर्मी हेॾी तपश जेका हेॾी सिज जी तपश आहे हुनजे बावजूदि हुन पिंजरे जे मथां कंहिं बि क़िस्म जी का अॾावत न आहे जेका पखियुनि जे लाइ छांवरो हुजे ठीकु आहे हिकु अधु वण जेको अंदरि आहे पर उहो बि को न हुअण जे बराबरि आहे त आउं सम्झो अहिड़ी सूरत हाल में सोचणु घुरिजे असांजे सिंध गवर्नमेंट खे त ही पार्कनि जी हालति छा आहे या हिननि ते कमु छो न पियो थिए मेयर कराची खे नोटिस वठणु घुरिजे लाज़मी आहे त हीअ जेका पोज़ीशन आहे त कराचीअ खे कहिड़े तरफ़ वठी वञी रहिया आहिनि जेके दावा कनि था त बाबा असां अरबें रुपया रखिया आहिनि कराची जे लाइ कराची जी बहितरी जे लाइ त कराची जी बहितरी असांजे साम्हूं आहे हीअ मेन पार्क आहे जेको तव्हांखे पहिरीं बि आगाह करे चुकासीं गवर्नर हाउस सिंध असेंबली वरी वज़ीर हाउस हुनजे विच में PC होटल हाई लेवल जा तंहिंखां पोइ बि जेकॾहिं हीअ पोज़ीशन पार्क हिन जी हुजे त बाक़ी जेके साइडुनि ते पार्क हूंदा उन्हनि जी छा पोज़ीशन हूंदी लाज़मी आहे उहा पोज़ीशन हीअ पार्क ई ॿुधाए थो त बाक़ी किथे कमु थिए थो ऐं किथे बहितरी जे लाइ का एक्टिविटीज़ आहे ऐं सम्झां थो त हीअ सिर्फ़ु बजटूं जेके रखियूं वञनि थियूं उहे सिर्फ़ु पंहिंजे जेबुनि खे भरण लाइ रखियूं थियूं वञनि बाक़ी सूरत हाल हिन पार्क मां वाज़े आहे त कंहिं बि क़िस्म जो को कमु नथो थिए जेकॾहिं किथे को नूर नज़र मां जा कमु थींदा हूंदा या कंहिं नूर नज़र जॻह ते थींदा हूंदा त उहा हिकिड़ी अलॻि ॻाल्हि आहे बाक़ी जेकॾहिं पब्लिक लाइ जेके कमु थियनि पिया त पब्लिक लाइ हीअ पार्क ई ॿुधाए थो त केतिरो हिन ते कमु थियो आहे ऐं केतिरो थी रहियो आहे महिरबानी थैंक यू।